बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड अॼु जो मौज़ूअ असांजो वताए फ़क़ीर जो आहे। वधीक छा चवां, हिकु भेरे वताए फ़क़ीर खे केॾांहुं दूर सफ़र ते वञण जो ख़्यालु थियो। सोचियाईं त एतिरो पंधु करे कोन सघंदुसि, उन करे सफ़र लाइ का सवारी हथु करियां, उन ते चढ़ी सफ़रु सवलो करियां। उहो सोचे सॼी ॻोठ में माण्हुनि खे सुवाल कयाईं, पर कंहिं बि वीचारे खे चढ़ीअ लाइ वहट न ॾिनो। नेठि मायूस थी घर ॾांहुं मोटियो। इतफ़ाक़ सां घस में हिकिड़ो माण्हू गॾियुसि जेको गॾह ते वञी रहियो हो। उन खे सुवाल कयाईं, ॿेली मूंखे ज़रूरी कम सां वञिणो आहे, पंधु घणो परे आहे ऐं पैदल हलण जी हिमत कान अथमि, उन करे महिरबानी करे ॾींहं ॿिनि लाइ गॾह ॾियमि त कमु लाहे अचां। उन शख़्स खे रूह में रहम पियो, सो खेसि चयाईं, फ़क़ीर मूं वटि जेकी आहे सो हाज़ुरु आहे, तूं भली काहे वञ। वताए फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि गॾह वठी उन ते चढ़ियो ऐं जॾहिं ॻोठ खां ॿाहिरि निकितो त सोचियाईं लकुण हणांसि त जीअं तकिड़ो पहुचां। उहो सोचे गॾह खे लकुण हयाईं त गॾह खणी फ़क़ीर खे पुॾायो ऐं फ़क़ीर वीचारे अची पट ते फ़ाक़ो कयो, कपिड़ा छंडे उथियो ऐं गॾह खे चवणु लॻो, जेको चवणो हो सो तूं अॻे ई आहीं, वधीक छा चवां।